अस्सलाम वालेकुम दोस्तों। यार जो मुमताज़ मौलवी गानो कढियो है सिंध गवर्नमेंट तेरा बहुत शुक्रिया। यार मुमताज़ मौलवी गानो कढियो है तो पोइ छा आहे, इन में को फ़र्क़ु न पवंदो आहे। इहो शाइरी आहे उन्हनि जी पंहिंजी महिनत आहे। लेकिन तव्हां हिकिड़े गाने खे वरितो आहे त हिकिड़े गाने खे अलाए काथों जो काथे पुॼाए छॾियो अथव। सिंध गवर्नमेंट तेरा बहुत शुक्रिया। सिंध गवर्नमेंट हर शइ कयो आहे, हर शइ ग़रीबनि जे लाइ कई आहे। पीपल्स पार्टी आवाम जी ख़िदमत कई आहे, हमेशह ख़िदमत कंदी आहे। ॾुखे वक़्त में जेका पीपल्स पार्टी कमु ईंदी आहे, अहिड़ी का पार्टी न आहे जेका आवाम सां साथ ॾिए हमेशह। मुमताज़ मौलवी गानो कढियो त सिंध गवर्नमेंट तेरा बहुत शुक्रिया। इन में का बि ग़लती न कई अथईं। हुन बिल्कुलु गानो सुठो कढियो आहे ऐं हुनखे ख़बर आहे इन में का बि ग़लती कान्हे। मुमताज़ मौलवी साहब जी हुन पंहिंजे शाइरी ॻाई आहे पैसनि ते, हुन पंहिंजो गीत ठाहियो हुयो। मतिलबु इहा ख़बर त कोन हुई न सिंध गवर्नमेंट तेरा बहुत शुक्रिया, लेकिन हुन गीत ठाहियो हुयो, तमामु बहितरीनु सॉन्ग ठाहियो अथईं ऐं आवाम जी ख़िदमत कंदो आहे। मुमताज़ मौलवी तमामु सुठो इंसानु आहे ऐं तमामु पंहिंजे परस्तारनि सां मोहबत कंदो आहे। ऐं मुमताज़ मौलवी जेको गानो कढियो आहे ऐं सिंध गवर्नमेंट तेरा बहुत शुक्रिया, इन में का बि ग़लती न आहे। ऐं इन में जेके माण्हू वीडियो ठाहिनि पिया मुमताज़ मौलवी जे ख़िलाफ़, हुजे मुमताज़ मौलवी सिंध गवर्नमेंट मुमताज़ मौलवी खे पैसा ॾिना आहिनि, केतिरा पैसा वरिता आहिनि, इन में का बि ॻाल्हि न आहे का। मुमताज़ मौलवी तमामु बहितरीनु सुठो कयो आहे। हू आवाम जी ख़िदमत करे थो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको बिलावल भुट्टो ज़रदारी साहबु आहे ऐं हू बि आवाम जी ख़िदमत करे पियो। तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी ग़रीब आवाम जे लाइ केतिरियूं सहूलियतूं ठाहियूं आहिनि। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका उहा पार्टी आहे भुट्टे शहीद जी पार्टी आहे, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी पार्टी आहे। ईअं सिंध वासियुनि खे न करणु खपे। हा जेके मुमताज़ मौलवी खे घटि वधि ॻाल्हायो अथऊं त मुमताज़ मौलवी गानो छो कढियो ऐं कंहिंजे करे कढियो आहे, ऐं हुन बिल्कुलु सुठो गानो कढियो आहे। हुन बिल्कुलु पाकिस्तान पीपल्स पार्टी सां हमेशह साथ ॾिनो आहे ऐं असांजा जेके सिंध जा फ़नकार आहिनि तमामु बहितरीनु फ़नकार आहिनि। उहे पीपल्स पार्टी सां हमेशह साथ ॾींदा आहिनि ॾुखे वक़्त में, हर वक़्त में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ख़िदमत कंदा आहिनि। असांजा गुलकार फ़नकार जेके बि आहिनि, शमन अली मीर अली साहब थियो, अहमद मुग़ल थियो, मुमताज़ मौलवी थियो, फ़ैज़ान अली थी ऐं काफ़ी जेके सिंध में फ़नकार आहिनि ऐं हू पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तमामु वधीक ख़िदमत कंदा आहिनि, हमेशह कंदा रहंदासीं। असां पीपल्स पार्टी जा जियाला आहियूं ऐं